तो बैठिया माय तो डी रात बैठिया तो जे घर जे बारो कोई वटे वटे मा दिसती बस करी हे जो बंगलो थी ना यो ये समझ आई नी कब्रिस्तान ड्राइव 50-60 कब्र आयूं जे मतो बंगलो ठाई था कूल सच्ची कूल बाकी कसम अखरोट बादाम किशमिश डूंगी जो या सच्ची गाल मां तो सब कढन माने भयानो ठेला मानू ते बई भाजे काती ना खतरनाक मानू मां तो तोशाने तो अरे माथा छो तो कावड़े भा बराबर तो के तोशाने तो मैं गला अजी पार्टी भली आई आ तो के मां 5000 दिनुम जगह की तारीफ कर ठीक है हमारो गाल बुधो ना ये बारो रंग पंग के नटी सो पूरी कच्चे टोटन ते ठेलते अंदर तवा जी फैमिली आए तवा के फैमिली से प्यार आए ख्याल करो ना थोड़ो ये लोटो आयो तो तवा फैमिली आडी कौन बता दे बस ए तो के जानवर ना बंगलो लगे तो राई दे बाबा मसवा बाबा जा पुटे जानवर ना बंगलो मसवाड़ ते वठा दो बाबा ए मानू इते रान लूसी भेणा लोबड़ी डुंबड़ी अला छा गलत बोटा ओ छा दिसेंदो मथे छा थोड़ी से किराए ते बंगलो वठणो किराए जेड़ो मांडो अठी कट में तो चोर लगे तो खैरती चोर इतो माने मथो टेने दे दाल अमीर मानू अछो खैरती तू अमीर मांडे में नथो लगे खैर तू बंगले में रहे तो अमीर असा अमीर नायो ना ने वठ दे लगे किराए मसवाड़ वठने हां ना हां जाऊं था दा ए देखो यो यार तुझो बंगलो सही ठहला अरे ये तो वो बंगलो है जो वीडियो में रिटम लाले ते जिन्ना ने में केड़ो वीडियो बा लाल नब्बा जिन्ना हां साईं कोई कुछ नहीं वो साईं हेडो बाबा 5000 घट दे लाले मुझे रद्द करे छो यार इन मां किए क्या लाले जाने लालो अचे तो इनके दई जान छड़ायो हाँ लाला तू मारा वाली दुश्मनी कया मां चा तो छो इन मां से जुल्म क्यों थी न यो जो कमरा ने बंगलो डिसेंड आयो यो चाचे यो बस ये दिथे जे सही मां विदे में छवा पठान जे तो इन बंगले में जिन्न ने अच्छा माने एडो मशहूर थी हो या छो जो जुल्म कयो तू मुसा छो जुल्म कयो तू उनी माने जो को को सपा माने किरायो न पूछो माने का गाल न पूछी माने तो के चे में बंगलो न हो नवा तो दिथे बस मां चोई तो यो बंगलो ने मके दे पूरो पाकिस्तान में मशहूर थी थी कोई न वरदो गाल थी सीधी 40000 दे पेरो मानू बैठा यकी वो मेरा कोई न वरदो मां तो के सीधो गल चवाई तो जानो आने ने लाले गई तो जी वधिक मर्जी बाकी आने जो कोना यो बंगलो कोई वटी वने ना तू बाक लाना तू विजय पर जेको तो जी मर्जी है विजय पर वरदो कोई न पासाने तो जी वधिक मर्जी पर इन करे तू 40000 मांगे ब्या दींदा 40 पाली कोन आने तो के 10000 भी न दींदी 7000 दींदी लाला ने 3000 घट 7000 में दींदो अटे न तू कोई बे कटेस मां जो आकिता दियो बाबा तू 20 दे 20 अध तो 1 रुपयो भी मथे न जाए 4 ना भी मथे न जाए तो के चौथी पैया में 7000 दींदी बंगलो दींदे मां वर्दी न तू कहीं बे कटे सदा वटे पर बंगलो कोई न वर्दी मां जो यो तजुर्बा हां मैं समझी पूरे पाकिस्तान में बंगलो ओली हो या कोई न वर्दी न तो हम आयो न यो मुछू बिल्कुल उनी तो के न किरायो पूछी न पियो गाल के बस ये निकती हुई न चलो बंगले की डी टाइम मन 15000 दे बाबा 15000 7000 बिल्कुल बस यो 3000 भी रेट करे 7000 में अगर दे तो हां तू दा तो पेरे चाहि दा न दीदी न बस न वो उनटे में चवा पई दीदी पर हाने न दीदी बस 60 वठे तो जी मर्जी न तो बस वो लाला डंडा बस 40000 आरो बंगलो तो के मैदान में जा दो बाबा 7000 दे थी न तो मां यो फ्री में न वटाई गाल थी सीधी माने हार मनी बाबा तू खटो मां हरियो बाबा दा दे इनी न का दा दे सत तो जी अधिक मर्जी न तो मां लाई अल अठ दे बाबा अठ 1 रुपयो मथे न दियाई 7 पूरा वट दी वाट न तो जो मर्जी या दीदी बाबा दे धूड़ पा दे मांगे 7000 में तो के पुगो तो छा क्या हमरा दिसी भाजीवान को अचे ही न थो बियो महीनो अरे बंगलो मां जो मां सामान कणी चास रखास थी हां बस तू जो 7000 दीदी हां बाकी जो को बंगलो तो जो डाडो वीआईपी आ जबरदस्त यला अंदर टप ट्रेल तस मा कबर आई पाई बंगलो आ किरोड़न जो बंगलो आ खर्च कयान वडा खर्च बस मां पठान जित में अची तो जे बंगले जो बेइज्जती कई न तोरे बंगले जोड़ो कई जो बंगलो ही न है चरिया उई गाल है तू असा अला छा तो जो फिटायो से अला यो क्यों न मां जिद कई मां जिद में अची वई न तू जिद न करे न तो जो बंगलो कोडो को किरोड़न में वटी वनी न मां बाबा जिद मां तो बा जारी बस तू मांगे 7000 दे एडवांस
मां रिणा मूंखे 3 महीनो घर ई न वियो आहे माई जी फोन जे मथां फोन आहे चलो बस तोखे मां एडवांस ॾियां थी हा एडवांस दे बाबा वारो कर वञी तूं रहो ॿियो हाणे छा कयूं था लाले सां कॾहिं ज़िद न कजे बाबा हे लालो त जिन आहे हाणे जिन बंगले में काॾों आया फस उहा 10,000 घटि थी मां नसवार वरिती मां इहो 10 रुपया घटि थी वाह, 7,000 10 रुपया घटि हुई नसवार वरिती आहे न यार छो इहे मां लिखंदोमांइ हिन में। भले लेक्चर ॾींहुं तोखे 10 ॾींदी ॿियो हाणे छा कयूं बसि मां सामान पंहिंजो रखियसि धूड़ पाए अचुल धूड़ पाए असांखे तूं रद्द कयो आहे उहो इन करे चवंदो आहे त पठाण जो ज़िद मटरी मां जो गुत हिकु मिसाल आहे बंगड़ो VIP आहे सफ़ा बम्बाट लॻो पिया न हिन में को जिन अथसि न कंहिं कब्रिस्तान जे मथां ठहियल आहे हाई फाई कॉलोनी में ठहियल आहे जो जेको मुल्ह बि अरबनि किरोड़नि में आहे पर इन मां ज़िद कई इन करे इन मां बंगले जो बेइज़ती कई पर बंगलो सफ़ा VIP आहे 2.5 में मां रहंदी मां सिर्फ़ु 7,000 में